हूंदी आहे उहा लैपटॉप न मिलंदा त उहे कीअं कम्पीट करे सघंदा दुनिया सां। सो सेक्रेटरी साइंस एंड टेक्नोलॉजी कोर्ट खे चयो त असुल में इहो मुंहिंजी लेवल खां मथे जी ॻाल्हि आहे ऐं प्रपोज़ल रखंदासीं असां कैबिनेट में। त हिते मूं अर्ज़ु कयो त साईं सेक्रेटरी साइंस एंड टेक्नोलॉजी त रिस्पॉन्डेंट नंबर 5 आहे। मुंहिंजा रिस्पॉन्डेंट एजुकेशन सेक्रेटरी आहिनि मेन ऐं सिंध गवर्नमेंट आहे, चीफ सेक्रेटरी आहे, पॉलिसी उन्हनि खे ठाहिणी आहे। मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे त सिंध गवर्नमेंट खे डायरेक्शन ॾिनी वञनि त उहे पॉलिसी ठाहिनि त जीअं सिंध जे ॿारनि खे लैपटॉप ॾिना वञनि। जीअं सेक्रेटरी साइंस चवे थो त असां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में उन 3 यूनिवर्सिटियुनि जा नाला खयां जेके पोजीशन होल्डर उनखे ॾींदा आहियूं, पर मूं चयो साईं पोजीशन होल्डर खे इनाम मिलंदा आहिनि, असांखे इनामनि जी ज़रूरत खां अलावा बि हटी करे जेका ज़रूरत आहे सिंध जे ॿारनि जी ऐं उहा ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि, छाकाणि जो तालीम हींअर कंप्यूटर खां बग़ैर अणपूरी आहे। सो कोर्ट सॻोरी तफ़सीली फ़ैसिले लाइ फ़ैसिलो पाण वटि रखियो आहे, केस महफ़ूज़ कयो आहे ऐं वधीक सुनवाई जेको आहे सो 6 मई ते आहे जंहिंमें असीं वरी पेश थींदासीं। लैपटॉप्स के हवाले से केस लॻल थोरो सर तेज़ ॻाल्हायो। जेको असां ऑनरेबल कोर्ट में पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू पेश कयो ऐं जेके प्रोजेक्ट्स सिंध जे ॿारनि जे लाइ हलनि पिया डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में उन्हनि जे लाइ बि असां जेका वेठा आहे ऐं जेके असां लैपटॉप हींअर ताईं ॾेई चुका आहियूं सिंध में उहे फैक्ट्स ऐं फिगर्स कोर्ट में सभु पेश कयो। सर हिन में जेका नेक्स्ट जेका ॿुधणी पई आहे हुन में तव्हांखे कॾहिं पेश ॿीहर हुकुम थियो आहे? जी ॿीहर कॾहिं हुकुम थियो आहे त पेश थियण जो? मां सम्झो 12 अगस्त ते जवाबु आहे। लैपटॉप कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में तव्हां ॾिना हिन जे हवाले सां? इलाइक़नि में न असां मेरिट बेस्ड यूनिवर्सिटीज़ जी हवाले जी 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 जी। ऐं नालो सर तव्हांजो? जुल्फ़कार अली निज़ाम ऐं सेक्रेटरी आहियो सर? सेक्रेटरी साइंस। ठीकु आहे सर, थैंक यू।